मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई केड़े खूह जा ॾेॾर आयो ऐं ॿाहिरि छो निकिता आहियो पर तव्हांजो ॾोह ई न आहे खूहनि जो रवाज ख़तम थी वियो आहे बेघर त थींदव न बेघर त तोखे करणा आहियूं ॾाढो रुलायो अथई तुंहिंजे करे असांजा 5000 फथा पिया आहिनि मां कहिड़ो एटीएम मशीन जो स्विच साड़े आयो आहियां जो तव्हांजा 5000 फथा पिया आहिनि हा पाऊं तो असांखे पंहिंजे पोइ एतिरो बजायो जो तव्हांजा कद 6 फुटनि मां 2.5 फुट वञी बचा आहिनि ईअं न भला मूंखे छो पिया ॻोल्हियो मुंहिंजा मुहांडा तव्हांजे पीउ सां मिलनि था छा केरु कंहिंजो पीउ आहे तोखे हींअर ई ख़बर पइजी वेंदी छोकरी टक दई न खिले किते सच्ची में न जिन वठई सुनते वारे जे हथ में बार हुंदई एड़ी सट्टू ॾींदई जो तोपा कंदी वतंदी है अम्मा तुंहिंजी ट्रिक मूंखे कम अची वई ॾिठई लालू कीअं मुंहिंजे यादो निमाणो हुओ लालू ईअं पियो चए जीअं फ़कीर साईं तूं चवंदे मां ईअं कंदसि छोरी तू त का वॾी अदाकार आहीं तोखे त ड्रामनि में कम करण घुर्जे जिन जा अहिड़ा रोल कंदे जो वञी थिया केर अम्मा इहो ड्रामो त हाणे शुरू कयो अथमि ऐं ॾिसजां कीअं थी लालू खां मां पंहिंजी फरमाइशूं पूरियूं करायां लालू मुंहिंजी छेलीअ खे 10,000 वारो हार वठी ॾे न त चेल भञंदो सही ऐं लालू चवंदो फ़कीर साईं मुंहिंजी चेलीअ जी चेल न भञजा मां वठी थो अचां ख़बरदार जो मुंहिंजे न्याणे खां ख़र्च करायो अथई मां ॿुधाईंदीसांसि त जिन जी एक्टिंग थी करई पोइ मां बि ॿुधाईंदीसांसि त इहा सलाह मूंखे अम्मा ॾिनी इन ड्रामे जे डायरेक्टर मुंहिंजी माउ आहे तुंहिंजी ससु आहे मूं तोखे लालूअ खे सुख करण लाइ चयो हो 7 खलियो बाल करे ठेंग ॼाणण जे लाइ न अम्मा बाबे कल्लू सां बि इहो ड्रामो कयो हूंदई आई अमड़ पिणे आहे मुज़ी ठिकर कॾहिं मुंहिंजे लाइ जुलेबी कोन 5 रुपए जी वठी आयो सो जिन लाइ जोड़ा वठिया तूं खुश नसीब आहीं जेको लालू खे चई थी उहो आणे थो ॾेई घणो तंग न करीस को नथी तंग कयांसि सिर थो वञे सस जो कौन थी सा मुंहिंजी नथी वञे तव्हांजी थी वञे हेलो वाता डांगो ॻाल्हाए वॾा उबती अथई हेलो जी लालू साहब अच्छा पीरू सां बिंदरे कद जा गुंडा विढ़िया आहिनि हा असां थाणे ते हूं ॻोल्हियूं था तव्हां परवाह न कयो बिंदरनि खे ॻोल्हियूं था जी हा अधु कलाक में रिपोर्ट था कयूं वॾा छा थियो लालू साहब जी फोन हुई उन जी फोन तव्हां छो था खणो ॻोठ जो चङो मुड़ुस मूंखे त खणणी पवंदी न उहो त मां बि चवां थो त ॻोठ जे चङे मुड़ुस जी फोन तव्हां खणंदो त हू छा ते ॻाल्हाईंदो ओ मंडक मंडाले हीअ फोन मुंहिंजी आहे हिन में जेका काल आई न उहा लालू जी ही अच्छा परियां लालू पियो ॻाल्हाए परियां न फोन में लालू पियो ॻाल्हाए हा सम्झी वियुसि छा पियो चवे पियो त ॻोठ में हिकिड़ा 1.5 फुटा गुंडा आया आहिनि जेके पीरू सां विढ़िया आहिनि उन्हनि खे ॻोल्हे हथु कयो पीरू पेटी था विढ़िया आहिनि मिठल वारे पीउ सां हा वॾा ॻोठ जे चङे मुड़ुस जो ऑर्डर आहे हल ताली बिंद्रा ॻोल्हियूं हलो बिंद्रा ॻोल्हियूं कंहिंजूं ॻोल्हियूं अरे ॻोल्हियूं न बिंद्रा ॻोल्हियूं बिंद्रा हलिया मानी छा तो ॾिसी नज़र हणंदे छा न नज़र न हणंदो साईं तुंहिंजे सूंहं ते हिकिड़ो शेर ठाहियो अथमि दिलि खे चई त ॿुधाए अच्छा मतलब हाणे शायर भी थी वए चरी तूं जहिड़ी सुहिणी सिबती ख़ूबसूरत जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल हुजे त पोइ शाइरी मथां आसमान कान छित मां टुंगड़ो करे लही सिधो मुंहिंजे वारनि में किरंदी उतां वरी मगज में अंदरि रॻुनि में फिरी गिरी थक दिलि में अंदरि हली वेंदी दिलि मां वरी हीअं बुरको ॾेई ॿाहिरि निकिरंदी वात खां पोइ निकिरंदी त ज़रूरु आवाज़ ईंदो न हा भला ॿुधा शेर अर्ज़ कयो अथमि त चेहरो कंवला बात गज़ला खुशबू जैसी तू चंचला तू ठहियल आहे सॼी संगमरमर की खुशबू तेरी पलपला तू हिकु जिंदा ताज महल सोची बि थी वाह वाह कर शेर लॻे ठक वाह वाह ईअं कबो आहे का हा वाह पर मवाली इहो शेर त ॿुधल थो लॻे हा ईअं त घणा माण्हू चोरी कंदा आहिनि मुंहिंजी शाइरी आम शाइर न आहियां हा इहो त के फिल्म जो गानो आहे चेहरा कंवल है बात गजल है खुशबू जैसी तू चंचल है हा त पोइ ख्याल मिलन नथा छा शाइरनि जा हिक ॿिए सां हा मिसाल ॿुधा मिसाल तूं बपावली
ऐं पेछने में जेका चारा न हूंदा उनखे पावली चइबो आहे ओ ख़्याल मिली विया न इन में ख़्याल मिलाइण किथां थियो? वॾी ॻाल्हि आहे ज़ालूं मुड़ुसनि खां तारीफ़ करण जे लाइ उन्हनि खे मिठो कदियूं मां वॾी मगज़ मारी खां पोइ शाइरीअ में तुंहिंजी तारीफ़ कई आहे त तूं मुंहिंजे शाइरीअ मां कीड़ा ॿधी कढी हल मां तोसां नथो ॻाल्हायां अले अले मुंहिंजो मवाली नाराज़ थी पियो। हे ॾिस मां कन थी पकड़ियां। हाँ कन बि मूं वठी पकड़े हाँ त पोइ ॻाल्हि साॻी आहे, मुंहिंजा कन या तुंहिंजा कन। बसि ठीकु आहे अॼु खां पोइ मां 2 ॾींहं कंहिं सां बि न ॻाल्हाईंदुसि छो? छो त 2 ॾींहं मगज़ खे थोरो दूना मूना ॾेई मगज़ मारीअ खां पोइ सोच वीचार खां पोइ हिकिड़ो नओं कलाम ठाहे शाइरी तुंहिंजे दून में ठका कराईंदुसि। ठका कराईंदे? मवाली शेर आहे कारतूस? ॾिठई वरी फसली चई न तूं मुणंदी कोन मां सम्झी वियो आहियां। न न जीअं वणई तीअं कर बसि न। त पोइ ॿुध हाँ ॿुधा। सोना तुंहिंजी सिट में मां हकिलिया वेठो झार गुजरी घणा ॾींहं विया लथई न मुंहिंजी सार हाणे हली आहे हिकु बार मिल अची मवालीअ सां भलो न। हाँ ॾाढो भलो। हा अञा ठाहींदे त अञा मिशन गरम थिए पोइ ख़बर पई घणे में छो अदा नठा जीअं था वॾा विलायती पियो अचे हमरा बि गॾु अथसि लॻे थो नओं शागिर्द अथसि। असांजी शागिर्द मां पटका ॿधा हाणे इहो बस्की जो पटको ॿधूं अॼु कीअं बि करे पैसा वठंदासूं। कादन पुट जेको उस्तादनि जी इज़त न कंदो आहे न पोइ ईअं दर पतर हूंदा अथई डीज़ल ते। वाह पुट वाह सचो ई उस्ताद तॾहिं त दुश्मन लाइ ॾचो ई। ओ डीज़ल ते हलंदड़ भगल डाडसन पैसा कॾहिं ॾींदे? अफ्रीका जा गॾु कंहिंखे डारसन चई डीज़ल ते? तोखे चयोसीं तोखे। अरे मुंहिंजा शागिर्द तुंहिंजे मुंहं ते उस्ताद जी बेइज्जती था कनि गैरत वारी गज गोड़ कर मुंहिंजा शींहं शागिर्द। अरे ओए बेवा माई जी पुरानी कारी चादरी मुंहिंजे उस्ताद जी बेइज्जती मुंहिंजे साम्हूं न कर। उस्ताद भली केॾो बि बेइज्जत हुजे पर मुंहिंजे ॻाल्हि न करींसि। पाण भली इहा बेइज्जती बर्दाश्त करे पर मां कोन कंदुसि ॿुधाए थो छॾियांव। असां पंहिंजे पैसनि खे था चऊं एॾी गैरत थी अचई न त तूं भरे ॾे। अरे हेॾे हींअर उस्ताद मूंसां गॾु आहे हींअर जेकॾहिं उस्ताद खे कुझु चइवे त कादन किन करण में देरि न कंदो। जहिड़ो जो मूड अथव त ॻाल्हि कयो मुंहिंजो शागिर्द कादन हिकिड़ो ई तव्हां लाइ खोड़ा ईअं वठंदो न ॼण ट्रक मां रिठ किरी। उस्ताद तुंहिंजी दुआ खपे अहिड़ा कई मूं हर माल ते खपाए छॾिया। केड़ा था तड़ जा कुप्पा जो हर माल ते खपाए ने बी तुमा तो ॾिसां थो मत मारी। हां अरे बुठल हो ॾिस झेड़ो पतो थे छा थो थिए? माण्हू विड़ी पियान चिड़ी पियान अलाए छो चिड़ियान? अरे चिड़ी कोन पियान विड़ी पियान विड़ी वरी कंहिंजे घर में गिरी पियान विड़ी पियान माण्हू विड़ी पियान। अरे पोइ हल त छॾाए हुन मारे न विझनि पाण खे। अरे पिया न विझो गाड़ी था वञनि। अरे हल बुठल बुठल मूंखे त लॻे थो त ही भोगल में पकड़न अलाए छा हरू वर चिड़ा न ख़बर ई कान्हे का। तव्हां आख़िर कहिड़े मर्द जी तव्हां आहियो अण शेड्यूल इंसान हो मूंखे ॻाल्हि त ॿुधायो। हिकिड़ी ॻाल्हि मां मञा थो त वॾा वॾा जेके ॾोहारी थींदा आहिनि इन्हनि खे पकड़ण में बराबरि देरि थी सघे थी पर ही जेके कुते जेतिरा बोना आहिनि इहे तव्हां खां गिरफ़्तार नथा थियनि जिन पीरूअ खे पातराया आहिनि। जिन छा जिन? तव्हां जो चयो त जिन पीरूअ खे पातराया आहिनि। लालू साहब मां पक सां थो चवां इहे इंसान न हूंदा जिन पीरूअ खे मार ॾिनी आहे। इहे पक सां जिन ई हूंदा जेके पीरूअ खे मार ॾेई ऐं पोइ गुम थी विया आहिनि। जिननि जो नालो वठी तूं पंहिंजे पाण खे नथो बचा सघी सुतली। हिकिड़ो जिन आहे जेको मुंहिंजी घरवारी कब्ज़ो कयो घर में आहे जिन मुंहिंजी घरवारी खे। लालू साहब तव्हांजी घरवारी ते जिन कब्ज़ो कयो आहे सही आहे। पहिरियां हलो उनखे था पकड़ियूं 2 टे सटकारींदासीं न सभु सटियूं कंदियूं। हे जेके जिन हुया न जेके पीरू सां विड़ी विया न इहे पक इन जिन जा मिट माइट हूंदा। पियो करे ऐं लालीअ में जेको जिन आहे न उहो मूंखे नज़र कोन थो अचे बाक़ी जिन जिन पीरो खे पातराया आहिनि उन्हनि खे मवाली ॾिठो आहे। सुभाणे परी ते मूंखे लाक में खपनि इहे जिन। चओ था बाक़ी जिननि खे लाकब करणु बसि मां कुझु नथो ॿुधणु चाहियां। इहो ॿुधणु चाहियां थो इहो चवणु चाहियां थो त इहे जेके जिन ऐं जिन मन जेके बोना आहिनि इहे जेके बिदरा बदमाश आहिनि इहे जल्द जल्द गिरफ़्तार थियणु खपनि। बाबा मूंखे त लॻे थो इहो कमदार न एडवांस ॾेई असांखे पीरूअ खे मोचड़ा हणाए हाणे अंडरग्राउंड थी वियो आहे। अंडरग्राउंड छा थींदो आहे? इहो ग्राउंड त मां बि सम्झूं बाक़ी अदर अलाए छा अथसि। मार पवे जॾहिं तोखे बि ख़बर न आहे त पहिरियों नालो छो थो वठी? तॾहिं त चवंदा आहिनि ओधर मोहबत जी कैंची आहे। बसि कयो कमदार
कोड़ो ये पैसा खाएंगे सारे मरी कमदार कोड़े का ये 5000 5 लाख करे वठंदासी बाबा ओ बताइयो किन्नी मच्छी जदे लबे त पो वठोस न ये मिलंदो ही कोन त किथे वठंदासी से मिलल 5000 अब कोन था 5 लाख वठंदो किले जो रुफ जी सिर वकाने बनी चलिंदो मैं हर तार कमदार के गोलियो लेंदड़े किन्ना जैतून भेणा हले अरे इतन जुमन मां तव्हां जो नौकर आहियां जो तव्हां खे गोली थो वठां कमदार तुझे कम जे पोयां लगा पिया हूं हींअर वधो ई मां ॿई ॼणा विलायती ऐं कादन सां तुझे करे विड़ी आया हूं अरे बा भली वञी झेड़ा कयो पर पैसा ॾेई मुंहिंजी जिंद छॾायो न त मुंहिंजो नालो आहे कमदार कौड़ो अहिड़ो कंदो सां सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे कमदार ये सवड़ वञी पंहिंजे घर रख हींअर गर्मी आहे सवड़ केरु मथो विझंदो फिलहाल टरी टारो कर अब ये असांजे ब्लड प्रेशर जी ब्रेक फेल थई सटको ॾेई पटको लाए विझंदासीं अरे ॾिसो वरी पेट भराई पैसा बि असांजा खाओ पटका बि असांजा था लायो मुंहिंजो नालो अथव कमदार कोड़ो अहिड़ो कंदो सां सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे अदा नंढा हूअं त लठ हथ में आहे पर इहे वॾा वॾा पत्थर खणी दे त कमदार जो पटको रत सां ॻाढ़ो कया अरे अकुल सिखी दनड़ा ईअं कने त कंटिन्यूटी में भंड अची वेंदो मुंहिंजो पटको सदाई कारो हूंदो आहे ॻाढ़ो छो था कयो कारो कर हर मोर सां पाणी में न कढ अरे हेॾे लुथड़ा तव्हां कहिड़ा शाख में था वेझो जो मां तव्हांखे पाणी मां थो कढां हे इज़त मां ॼाण ई कोन हे ईअं मुड़ंदो कोन ओ बाबा जज़्बाती न थी ॾोकड़ पोइ खणी ॾिजांइ भला जहिड़ो लाज़मी आहे छा पैसा पोइ ॾिजांइ अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे पर पाण तेरी हथ ई पैसनि जी आहे न भा मचड़े में करामत आहे तव्हां आख़िर उहे कॾहिं थींदो छा सर ऑफिसर ऑफिसर त परे जी ॻाल्हि आहे तव्हां त मूंखे रिवट थींदे नज़र था अचो ॾचो हा साहब ई सज़ा करण ड्यूटी वॾो ॾचो आहे मंडो माण्हू हली कोन थो सघे ॾोहारी भॻा था बस इहो ॿुधायो त तव्हां थींदो या कोन थींदो सर छा थियूं माण्हू माण्हू त आहियूं उहे त लॻो ई कोन था मुंहिंजा जानवर सिपाहियो जानबाज़ कॾहिं थींदो जानबाज़ सर छो असां जानबाज़ न आहियूं तव्हां खां इहे अधड़ नथा ॿधजनि त वॾा ॾोहारी कीअं ॿधवा सर वॾा ॾोहारी पकड़ सोला आहिनि ही ॾुखिया आहिनि उहे कीअं सोला आहिनि ऐं ही कीअं ॾुखिया आहिनि सर वॾनि ॾोहारनि खे लिकण लाइ जाइ ॻोल्हणी पवंदी आहे ही बिंदरा त बर्फी में बि लिकी था वञनि खॼनि सर ॾिसण नंढड़ा न वज़न में वॾनि माण्हुनि खां बि ॻरा आहिनि ऐं खाइणा बि ॾरा अथई शाम ताईं इहे ॾोहारी लाक में खपनि न त वरी सस्पेंड जूं सोंटियूं लॻंदव वरी वतंदो लालू साहब खे पेरे पवंदा सर कोशिश कयूं था ॻोल्हे था वठूं न अधड़नि खे खदड़नि खे हिकिड़ा बिंदरा कोन पकड़जनि वरी खदड़नि जे पोयां पऊं सुत्री साहब तव्हां ॿुधायो बिंदरा पकड़ियूं या खदड़ा पकड़ियूं अरे बिंदरा पकड़ान बिंदरा बिंदरा बोढ़ा गल सर लगे थो त बोढ़ाइप जी लास्ट स्टेज ते आहे ईअं ई ज़िंदगी जी लास्ट स्टेज हुजेसि न त हिन सां रड़ियूं करे करे असां गूंगा थी वेंदासीं हाणे वञो ऐं बिंदरा पकड़े अचो ओके सर उस्ताद कुझु थिए ई कोन थो हू ॿ ॼणा मां हिकिड़ो ॼणो तूं रहंदो वरी धेड़े खे वधाई पियो मूंखे तो ते भरवसो ईदन ई जुमन खां तूं ॾाढो आहीं डीज़ल ते वाह पुट वाह भाग हुआ भला जो पुलिस अची वई न त ॾाढा पादर खाऊं मां मुंहिंजो मतिलबु आहे न त ॾाढा पादर खाइना मुंहिंजे हितां ईअं शींहं थी कादन इहे गिदड़ तोखे छा कंदा भई उस्ताद इहो त ॿुधो अथई न त बुखिया गिदड़ शींहं सां बि विड़ी पवंदा आहिनि ईअं न थिए जो ईदन ई जुमन मूंखे बुझ बुझ करे छॾनि जे हू ॿ ॼणा आहिनि त असां बि ॿ ॼणा आहियूं डीज़ल ते उस्ताद जेकॾहिं तोखे हिकिड़ो डंडो लॻो त तूं वटि ते कंकाड़ कंदो जहिड़ो कंदा न त कंदासीं खट खटाए शाह उस्ताद बिलोरनि जी रांदि कान्हे जो खट खटाइण जी ॻाल्हि थो करी हिते डंडे जी ऐं सोटी जी रांदि आहे यकदमि हल्को न थींदो कर ईअं प्रेशर न विझंदासीं त पैसा घुरंदा पैसा डीज़ल ते भला पैसनि जे करे मुंहिंजो सिर विञाईंदे छा कुझु कोन तोखे थींदो उस्ताद तोसां गॾु आहे तूं दिलेर आहीं दिलेर वाह पुट वाह दिलेर त मां थियां पर जेकॾहिं मां मरी वियुसि तूं मुंहिंजे माइटनि खे बि इतला कोन कंदे छोरी वरी छा थियो अथई कहिड़ो खंड जो जहाज ॿुॾी वियो अथई जो गुमसुम वेठी अम्मा मां लालू जे लाइ परेशान आहियां छो जाई पाई जिन छो अथई या छो लालू घर नथो अचे त बि परेशान जे लालू घणो थो अचे त बि परेशान आख़िर तुंहिंजा इहा परेशानी जा दौरा कॾहिं ख़तमु थींदा अम्मा मां इहो थी सोचां
किथे लालो खे मुंहिंजूं परेशानियूं ॿाहिरि जूं परेशानियूं चरियो न कनि। बस हाणे मां इहो जिनारो नाटक ख़तम थी कयां। मता इहा ग़लती कई अथई, पाण सां गॾु मूंखे बि ॾिठो कंदीअ। लालू छा सोचींदो, ज़ाल त ज़ाल, पर तो बि मूंखे बेवकूफ़ कयो। अम्मा किथे सोचे सोचे लालो जी दिमाग़ जी रग न फाटी पवे। बस अम्मा मां सभु सच ॿुधायां थी लालूअ खे। लालो जा मूंखे दड़का मंज़ूर आहिनि, पर मरण मंज़ूर न आहे मूंखे। बस हाणे बस जज़्बातण, लालू पकी मिट्टी जो ठहियल आहे, इन खां वॾी मुसीबतुनि खां निकिरी आयो आहे। तुंहिंजो जिन वारो ड्रामो उन्हनि मुसीबतनि जे अध ते बि न आहे। मट करे मौज कर, कुझु कोन थींदो। खबर कोन हाँ कमदार जी जांचा करे। अब कमदार जो ज़रो पुरज़ो इची पिची किथे रहे थो, किथे खाए थो, पीए थो, उन ॻाल्हि वग़ैरह वग़ैरह सभु मां जांचा करे आहियां। ठीकु आहे। कोड़ो हितार वियाजी वलूअ जो कमदार आहे, ऐं वलूअ जंहिं माईअ सां शादी कई ऐं उन माईअ वलूअ खां तलाक वरिती आहे, ऐं हाणे वरी पीरूअ खां शादी थी करे। पीरूअ सां शादी थी करे उहा भई, ऐं कमदार कोड़े पीरूअ खे हटाइण लाइ असांखे इस्तेमालु कयो आहे। ऐं 5000 खाई वियो। तोखे 5000 जी लॻी आहे, उठ गोदा। बस कयो। मतलब सॼे फसाद जी जड़ ये माई कसी आहे। असां न फसाद जी जड़ खे अगवा कयूं त इहो कोड़ो बि सोड़ो थींदो। इहो वलू ऐं पीरू असां वटि माल खणी ईंदा। ऐं इहो मिठल बि ईंदो। मिठल माई कसी ऐं पीरू जो पुटु आहे। मां न त हिकु धक में 4 शिकार थींदा। पर बाबा कसीअ खे खणण में असां शिकार थी ईंदासीं। छो हथियार गॾु रखंदी आहे या? न बाबा उहा वज़न में कंहिं मल पलवान खां घटि कोन्हे का। अंडे जो हल आहे, हथियार हथु कयो, माई पाण हथी की थी वेंदी। हा बाबा हथियार हूंदो त असां हाथी बि अगवा करे ईंदासीं। इहे त पोइ बि माई आहे। ठीकु आहे, हथियार हथु कयो, माई कसीअ खे कुलो ॾियूं। बाबा कुलो न ॾिजांसीं, न त तूं ज़मीन में हलियो ईंदे, वरी तोखे किलेनि खां खोटे कढी आणो पवंदो। पोइ अलाए बची अलाए मरी। फैसलो थी वियो। हाणे हथियार खणो, कसीअ खे अगवा करणो आहे। हा बाबा दुआ न करे, इन कसीअ खे अगवा ज़रूरु कंदासीं। हा इहो ई लफ़्ज़ मां ॿुधां। अदा बेड़ी वाह, वरी कहिड़ी ड्यूटी लगी थई जो घर ॾे मुंहुं बि नथो करी। मरी अरे कुकु कुंडाई अफ्रीका जा गॾ उठे गोॾे चढ़ो थी मुंहुं, ऐं भेणीअ खे पिटी असांजे साहब खे, ऐं जे मरी वेंदो न त तुंहिंजी भेण बेवाह थी वेंदई। अरे चवेस तो त घर छो न तो अची? गुकू हिकिड़ी दिल थी चवे त नौकरी छॾे ॾियां, ऐं ॿी दिल थी चवे त तुआरी भेण आहे हाकमज़ादी उनखे छॾे ॾियां। अदा बेड़ी वाह, इहो ज़ुल्म छो थो करी? भला मसालो छा आहे? मसलो इहो आहे त जेकॾहिं ड्यूटीअ खे टाइम थो ॾियां त तुआरी भेण मतिलबु मुंहिंजी ज़ाल हाकमज़ादी नाराज़ थी थिए, ऐं जेकॾहिं ज़ाल खे टाइम थो ॾियां त लालू साहब नाराज़ थी थो वञे। ॿुधा त वञा काॾे? पर अदा बेड़ी वाह, ॻोठ में कहिड़ी आफ़त आई आहे जो तुंहिंजी ड्यूटी सख़्त थी वई आहे? वई हली वरी साहब वारी घर वारी बेगम साहब वई हली पेके। हा साईं ज़ुल्म आहे वॾो, ज़ालुनि खे केरु सम्झाए? हिकिड़ी ईसे वारी ज़ाल, ॿी साहब वारी ज़ाल, जेॾी में कावड़ी वठियूं न। कुकू ड्यूटी उन लाइ सख़्त थी वई आहे जो अलाए किथां बिंदरा बदमाश आया आहिनि, जेके पीरू पेटी सां विड़ी आहिनि। हाणे लालू बाटाल करे ॾिनो आहे असां लाइ। बिदरा बदमाश आहिनि, पीरू पेटी सां विड़ी विया आहिनि। अदा बेड़ी वाह, इहो 100% कमु कमदार कोड़े जो अथई। तूं इहो पक सां कीअं थो चई? हा अरे ईसा मंडा, कमदार कोड़ो जेको आहे न, मूंखे ई सूमर खे ॿुधाए पियो त पीरू पेटीअ खे मां मोचड़ा हणाईंदुसि। कमदार कोड़ो पीरूअ खे छो मोचड़ा हणाईंदो? ॿुध पीरू कमदार जो संग खाई वियो आहे। सिधी ॻाल्हि आहे ता भेणी वाह, कोड़ो वल्लूअ जो कमदार आहे। वल्लूअ जो हाल हीड़ो करण वारो ऐं कज़ी फुरण वारो इहो निभागो पीरू आहे। सिपाही ईसा ऐं ख़ाली आहिनि खीसा हुकुम कर साहब। हल त कोड़े खे कोड़की में फासाए सभु सचूं करायूंसि। ईअं कीअं सर? पहिरियों बिंदरा पकड़ियूं। खदड़ा पकड़ियो, वरी खदड़ा छो पकड़ींदासीं? अरे पिटियल, मां बिंदरा तूं खदड़ा, बोला तूं ॻाल्हाई छो थो? साहब पहिरियों बिंदरा पकड़ियूं, पोइ कमदार कोड़ो पकड़ में सोलो आहे। अदा भेणी वाह, ईसो मंडो सही थो चए। मवाली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा। पुछ, अखियुनि सां ॿुधाईंदोसीं, दिलि सां ॿुधाईंदोसीं, जहिड़े तरीक़े सां वणे पुछ, तोखे जवाबु भलो मिलंदो। हिन दफ़ा मासी कज़ी ऐं चाचे पीरू पेटी जी शादी धूमधाम सां थींदी? हा चाचे धूमधाम जी पेटी शादीअ सां कजी थींदी।
न चाचे पीरू पेटी ऐं मासी कजीअ जी शादी ये थी वेंदी ईअं धाम धूम सां न। हाँ मतलब सिर्फ निकाह थींदो सादगीअ में? हा कहिड़ी पहिरीं शादी अथनि, ॿ टे शादियूं कयूं हुन ॿिन्ही। हाँ इन जी शादी में मंगण हार वेही मुटो वॼंदा पंहिंजी मिटियूं फूकी था लाचार पियो थियण ॼण। हाँ पोइ भला जेकी शादी में मायूं ईंदियूं ओ भला सुठा कपिड़ा पाए ईंदियूं या ईअं ई? जॾहिं शादी सादगी सां थिए थी त माइन खे कहिड़ो लाचार जो नवां थियूं कपिड़ा पाइनि। हाँ ॿुधा। हाँ हाँ समझी वियसि, पर तूं जज़्बाती छो थो थी? मां जज़्बाती कोन थो, जज़्बाती न थियां न त 6-7 हज़ारनि जो ख़र्च ॻिछी में पची वेंदो। सिपाही साहब खाली एंटी साहब हुकुम कर साहब के मारणो आहे के दसणो आहे। अरे तुंहिंजा खीसा त सदाईं खाली हूंदा आहिनि, पर इन्हनि बोरनि जे पोयां रुली रुली असांजा हाल बि खाली थी विया आहिनि। जल्दी चवे त न सिपाही सूमर वांगुरु वक़्त खां अॻु में ई रिटायरमेंट करे छॾियूं। चवंदी साहब भाॼाई छो चवंदी, ड्यूटी त असांखे करणी आहे न, भाॼाई जो छा वञे। ऐं साहब भाॼाई खे घर जा कम पंहिंजो पाण करे, तव्हां न कयो माण्हू असांखे टोकींदा त साहब तव्हांजो थांव बुहारी पियो करे। सर ड्यूटी में बाक़ी कलाक बचो आहे, हल त हली घर हलूं, बाक़ी इन्हनि बदमाशनि खे सुभाणे ॻोल्हींदासीं। लालू खे केरु सम्झाईंदो, हुनजे मूड मटण में देरी नथी थिए। यार त मुंहिंजो हीअं कंहिं महिल कीअं त कंहिं महिल कीअं, पल में तोला पल में माशा। हा हा साबू ऐं खाशा त पाण आहियूं, पर छा कयूं रुली रुली थोरो रंग कारो थी वियो आहे। पोइ मां त मोतबर त उहो ई आहियां न। मुड़ुस ॾिस ए खाशो आहे। अरे तूं चुप छो नथो करी? हाँ सुतरी साहब लालू जा धड़का सही वेंदासीं, पर ईअं हली हली बीमार थी पवंदासीं। इहा ॻाल्हि सही आहे। पोइ हलो त हली घर घाट जी कयूं। वयूं वरी केरु वयूं? वाली मां त हिजर फिराक में तो रवां, भला तूं छो थो रोई? हिजर फिराक चाचा रीवस में हिजर जी माना मूंखे तूं ॿुधा, बाक़ी फिराक खे मां सुञाणा थो। फिराक हूंदो आहे जेको मायूं पाईंदियूं आहिनि, पोइ गोल गोल फिरंदियूं आहिनि, फिराक बि फिरंदो आहे। तो जायल माण्हू सां मां जज़्बाती थींदुसि त मुंहिंजी बेइज़ती थींदी सोबर माण्हूअ जी, इन जे करे माठ करे मूंखे रोअण ॾे। चाचा माठ कबो त पोइ रोअंदे कीअं? मूंखे पंहिंजे पुट जेॾो सम्झो ऐं मूंखे पंहिंजे दिलि जूं ॻाल्हियूं ईअं हरू भरू बि ॿुधा त जीअं मूंखे ख़बर पए तोखे कहिड़ो दर्द आहे। दिलि जूं ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइक़ु न आहीं पुट, पर चवंदा आहिनि त पंध खां माण्हू कुते जे वात में चङो आहे। अरे मां उहो पियो सोचां त लालण जे लाइ मां हथु कयां, पर मूंखां उहो न थी सघियो। अला लालूअ जे लाइ कहिड़ी मां अखि में कई? इहा आहे न कज़ी। हा जंहिं बलूअ खां तलाक वरिती, मूंखे वरी आसरो थी पियो, वरी ख़बर पई त निभाउ खे पेटी पीरूअ सां थी शादी करे। दिल के अरमां आंसुओं में ढल गए और हम अकेले यूं ही रह गए। भला ॻाल्हि वाले मुंहिंजो सुर अहिड़ो लॻी था जो ये रामहाट निकिरी वई। चाचा रीवस में मां तुंहिंजे रोअण में मदद थो कयां। ओड़ो मुड़सी रोंदे रोंदे फिफड़ ख़तम थी वञनि ऐं मरी पई त लालू मूंखे मयार कोन ईंदो त मुंहिंजो पोड़ो पी रोए पियो ऐं तूं चुप कयो वेठे हमराई बि न कराई। इन जे करे बाबा ओ तू रो। हाँ तूं छो चुप कयो छो? ॿियो छा कयां तूं मूंखां दूर थी विया न। पोइ ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।